प्यारी संगत, मां अॼु भाटापारा में पाण व्यासपीठ ते वेठा आहियूं। हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां, तव्हांखे जानकारी न हूंदी अलाए हूंदी, असांजे समाज में कई अहिड़ा सिंधी अथव जेके पंहिंजो धर्म छॾनि था ऐं पंहिंजो धर्म छॾे करे ईसाई धर्म खे अपनाइनि था। ऐं उन्हनि खां पुछो त छाजे लाइ तव्हां ईसाई धर्म अपनाओ था? चई असांखे पैसा ॾींदा आहिनि, असांजी शादी कराईंदा आहिनि, हे कराईंदा आहिनि, हो कराईंदा आहिनि। हे जेके बि ॿिए धर्म में वञनि था न, के कम जो न। ऐं मां ईअं चई सघां थो, सभु कुझु असांजे भॻवान वटि आहे। असां लाल वटि वञूं त साईं, असां झूलण खे पुकारूं त साईं कीअं न असांजी वेनती क़बूल कंदो, कीअं न प्रार्थना असांजी क़बूल कंदो। ऐं असांजो पंहिंजो ऑफिशियल भॻवान आहे, असांजो पंहिंजो बाबो आहे, असांजो पंहिंजो पीउ आहे। असां हिकु भेरो उनखे आज़माए त ॾिसूं। प्यारी संगत, मां त ईअं चवां, विश्वास ऐं भरोसे सां गॾु जेकॾहिं पाण भॻवान झूलेलाल जे मथां विश्वास रखूं त असांजी हर समस्या जो समाधान थी सघे थो।